अस्सलाम वालेकुम या अली मदद सॼी संगत जीअं त ख़ुशि हूंदी आबाद हूंदी। मुश्ताक सरकी वारो मसइलो जेको आहे इहो असांजो औंठो पटे वियो आहे। मुश्ताक सरकी वठ वठां वावेला थो करे, रुगो फेसबुक ते वेही फूकां थो हणे, सफ़ाई ॾेढ खे टाटां थो करे। हे अचे वज़न जी ख़बर पवंदी साम्हूं, हे ॾिस हे ईंदो पंहिंजी मर्ज़ीअ सां, हे वेंदो असांजी मर्ज़ीअ सां। रखो अलाह ते, हे काॾे वेंदो? हिन घणनि जा घर फिटाया आहिनि। असां हिनखे चऊं था बाबा हे जीअं ॿधो, असां हिन जे लाइ वठ वठां कईसीं एहतिजाज कयासीं ठरी मिरवा में, असां हिन जे लाइ मुंहुं मल्हाईसीं एहतिजाज जी। हे पाण खे फुदू खां थो सम्झे पियो, असां शरनि खे ज़रे ज़रे ते टारगेट कयूं वेठो आहे, ज़रे ज़रे जी ॻाल्हि ते टारगेट कयूं वेठो आहे, हिन जा नाला पियो थो खणे। हिनजी औकात छा आहे सरकी जी? सरकी पिनागर जो पुटु आहे, पिनंदो, हे पिन जो अटो खाईंदो, हे पाण खे वॾो हाणे फुदू खां थो सम्झे पियो। हे तूं अचु, तूं हिते टाटां त करे थो हिते फेसबुक ते वेही, तूं साम्हूं अचु, तोखे साम्हूं वज़न जी ख़बर पवंदी इनशा अल्लाह ताला। पोइ साम्हूं ॾिसी वठंदासीं, इहो फ़ैसिलो करे वठंदासीं त घणे वीह सौ आहे। बाक़ी जेको तूं पाण खे वॾो दाना थो सम्झी, पाण खे फुदू खां थो सम्झे न, त इहे पाण खे टाटां बंदि कर, इहे ज़बान घटि आहिनि, मथां किथे सुक थी वञे या तोखे ख़बर हुजे तूं अचु। बाक़ी तूं ईंदे पंहिंजी मर्ज़ी सां, तूं वेंदे असांजी मर्ज़ीअ सां, तोखे ख़बर हुजे तूं पाण खे हिते वॾो पाण खे सफ़ाई माना फुदू खां थो सम्झे पियो। हिते शर बिरादरी आहे, बाबण बिरादरी आहे, जोगी बिरादरी आहे, दस्ती बिरादरी आहे, सभु असां तावन में आहिनि। तूं पाण खे थो चए त चई मां भई हिते बसि अचां थो, मुंहिंजी फलाणे टी चए रखी आहे, फलाणे मानी रखी आहे, फलाणे हीअं कयो आहे। तोखे छा चवां, कुझु ई कोन तुंहिंजे लाइ, हिते तुंहिंजे लाइ घणो कुझु आहे। तूं रुगो अचु सही, हे ॾिस अचु सही रुगो।